वतायो फ़क़ीर कंहिं कम सां पे वियो। सफ़र तमामु डिघो हुयो। सफ़र कंदे कंदे थकिजी पियो। रस्ते में अल्लाह साईं खां दुआ घुरियईं त अल्लाह साईं का सवारी ॾियार। पंधु तमामु परे आहे, को अहिड़ो वहट मिली वञे, का अहिड़ी सवारी मिली वञे जंहिं ते चढ़ी आई मां पंहिंजी मंज़िल जे तरफ़ वञा। कुझु अॻिते हलियो त वताये फ़क़ीर खे हिकिड़ो पुलिस वारो मिलियो। उन पुलिस वारे सां गॾु हिकिड़ी घोड़ी हुई, जेका घोड़ी ताज़ो यामी हुई ऐं उन जो फर उते पियो हुयो। पुलिस वारे वताये फ़क़ीर खे चयो त घोड़ीअ जो फर खण ऐं मूंखे थाणे ते खणाए हल। वताये फ़क़ीर थोरी चूंचा कई त उन पुलिस वारे 2 लकुण वाहे कढियसि। ज़ोर अॻियां ज़ारी आहे। वताये फ़क़ीर उन घोड़ीअ जे फर खे कुल्हे ते खयों ऐं सिधो थाणे ते खणी वियो। थाणे ते उन घोड़ीअ जे फर खे छॾे ॿाहिरि निकिरी आयो। आसमान जी तरफ़ मुंहुं करे अल्लाह ताला सां मुखातिब थी चवणु लॻो त अल्लाह साईं मूं तोखां वहट घुरियो हुयो, सवारी घुरी हुई त उन ते चढ़ी पंहिंजी मंज़िल जे तरफ़ वञा। ईअं मूं कोन चयो हुयो त सवारी ई मूंखे कर ऐं का अहिड़ी सवारी ॾे जेका मुंहिंजे मथां चढ़े। अल्लाह साईं तूं पुलिस वारे जी त ॿुधींदो, पर तूं मूं मिसकीन, मूं फ़क़ीर जी नथो ॿुधीं।